अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद, अहले सुन्नत व जमात में कुछ टाइम खां हिकिड़ी रस्म शुरू थी आहे जंहिंखे रजब जी 22 तारीख़ जा कूंडा बि चइबो आहे। इहा रस्म शुरू किथां थी ऐं इन जो पस मंज़र छा आहे ऐं इन में हक़ीक़त इन जी छा आहे, इन खे बयानु करण जे लाइ चंद गुज़ारिशात पेश कंदुसि। सभ खां पहिरीं ॻाल्हि त 22 रजबुल मुरज्जब ते हज़रत सैयदना अमीर मुआविया नबी पाक अलैहिस्सलाम जो सहाबी उन जी वफ़ात आहे। शियन बि बयानु कयो आहे ख़ुदि। ज़ादुल मआद में बाक़िर मजलिसी लिखे थो वक़ाल शेख अल मुफ़ीद, पंहिंजे शीए शेख मुफ़ीद जो हवालो ॾींदे त उन इहा ॻाल्हि बयानु कई आहे इन मुआवियत इंतक़ल मिन दारिल फ़ना इला दारिल बक़ा। हज़रत अमीर मुआविया हिन जहान मां दारे फ़ना मां दारे बक़ा जे तरफ़ विसाल फरमायो, वफ़ात कई। फ़िसानी वल इशरीन मिन हाज़ शहर, सानी चइबो 2 इशरीन 20 यानी 22 तारीख़ हिन महीने रजब जी। वयस्तहिब सियाम हाज़ल यौम शुक्रन लिल्लाह अला हाज़िहि नेमा, चवे थो त हिन तारीख़ ते रोज़ो रखणु घुर्जे, अल्लाह जो शुक्र कजे हिन नेमत ते, यानी हज़रत सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वफ़ात खे हो नेमत कनि था, हू इन ते अल्लाह जो शुक्र कनि था त माज़ अल्लाह वफ़ात करे विया। कंहिं बि 1400 साल में हज़रत इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे तरफ़ हिन 22 रजब खे कंहिं बि तरीक़े सां निस्बत न ॾिनी, न संदन विलादत जी तारीख़ आहे न वफ़ात जी तारीख़ आहे। असल में इन जो पस मंज़र ही आहे त रामपुर जे इलाइक़े मां इहा रस्म शुरू थी, जंहिंजो बयानु हज़रत पीर सैयद जमात अली शाह रहमतुल्लाह अलैह जो मुरीद बहादुर ख़ान उन पंहिंजे किताब में इन जो पस मंज़र बयानु कयो आहे। हिकिड़ो किताबु हो जंहिंखे दास्तान अजीब जे नाले सां शाया करायो वियो। उन में इहो क़िसो ज़िक्र कयो वियो त 22 रजबुल मुरज्जब ते हज़रत सैयदना जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने मां गुज़रिया पे। हिकिड़े बादशाह जो महल हो, उते का बानी सफ़ाई करे रही हुई। पाण फरमायो अॼु कहिड़ी तारीख़ आहे? जंहिं 22। त फरमायो हिन तारीख़ ते जेको बि बास बासे ऐं कूंडा करे उन में पूरी भरे मुंहिंजे लाइ फ़ातिहा कंदो, उन जी मुराद पूरी थींदी। ऐं अॻिते उहो डिघो क़िसो आहे, उन जो ज़िक्र कंदे पाण फरमायो हीउ क़िसो मूंखे कंहिं बि किताब में नाहे मिलियो, चाहे फ़ारसी या अरबी जो किताब। फरमायो त कंहिं बि मुल्क में यानी इस्लामी मुल्क में हीउ किथे बि वाक़ियो मशहूरु न आहे। फरमायो बिलख़ुसूस मां जॾहिं हज ते वयुसि त मदीने शरीफ़ में मुख़्तलिफ़ इस्लामी मुल्कनि जा माण्हू आयल हुआ। उन्हनि खां बि दरियाफ़्त कयो, जंहिंमें पाण मुल्कनि जा नाला लिखियूं अफ़गानिस्तान, बुखारा, तर्किस्तान, यमन, मिस्र, सूडान, अलजाइर ऐं उन खां सवाइ ॿिया इस्लामी मुल्कनि जा नाला लिखी। फरमायो त कंहिं बि इस्लामी मुल्क में मशरिक़ खां मग़रिब ताईं किथे बि अहले सुन्नत में क़िसो मशहूरु न आहे। इन ते हाशो लिखंदे हामिद हसन साहब लिखियो आहे, अहकर हामिद हसन को इस दास्तान अजीब या लकड़हारे की कहानी की इशाअत और 22 रजब वाली पूरियों की न्याज के मुतालिक ये इल्म है कि ये कहानी और न्याज सबसे पहले 1906 ईस्वी में रियासत रामपुर यूपी में हज़रत अमीर मीनाई लखनवी के ख़ानदान से निकली। उस ज़माने में मैं रामपुर में अमीर मीनाई साहब के मकानात के मुत्तसिल रहता था और उनके ख़ानदान और हमारे ख़ानदान में ताल्लुकात थे। मेरे सामने का वाक़या है कि 1324 हिजरी मुताबिक 1906 ईस्वी में अमीर साहब के फ़र्जंद मुंशी खुर्शीद अहमद साहब मीनाई, उन्होंने 8 सफ़े का एक रिसाला छपवाया
जिसमें लकड़हारे की कहानी और न्याज की तरकीब नसर में दर्ज थी। इस साल 22 रजब को खुर्शीद अहमद साहब ने अपने मकान पर ये न्याज की और पूरियों का हिस्सा मैं किताबचे के हमारे घर भेजा, यानी वो रिसाला भी भेजा और वो जो हलवा पकाया था वो भी हलवो भी मोकिलियो हुयो। ये ॿई शयूं असां ॾे मोकिलियूं और ये कहला भेजा कि उनके बुज़ुर्गों की किसी कलमी किताब औराद व वज़ाइफ़ में ये कहानी लिखी हुई मिली है। त असांजे वॾनि बुज़ुर्गनि जे किताबनि में वज़ीफ़नि जा किताब उन्हीं में इहो लिखियल हो, उतां असां कढियो आहे। हुसूल बरकत के लिए इसको छपवाया गया है। इहो उते छापे ऐं ॿियनि में तक़सीम कयो वियो माण्हुनि में। उन खां बाद में जमील अहमद नाले इन खे शाइरी में लिखियो हो। दास्तान अजीब जे नाले सां उहो रिसालो छपरायो। अगरि उन ते नज़र कजे त छा उहा हक़ीक़त ते मबनी कहाणी बि आहे या न। उन कहाणी में चए थो, मदीना में एक शख़्स, मदीने में हिकिड़ो बादशाह हुयो। उन जे महल में, हालांकि ॾिसण जी ॻाल्हि हीअ आहे त मदीने शरीफ़ में अज़ल खां वठी कंहिं बि बादशाह जो घर मदीने शरीफ़ में कोन बनियो आहे। जॾहिं इमाम जाफ़र सादिक़ जी विलादत खां वठी वॾो अरसो बनु उमैया जी ख़िलाफ़त हुई, उन ज़माने में दारुल हुकूमत दिमश्क में हुयो। जाफ़र सादिक़ जी आख़िरी हयाती में अब्बासी ख़लीफ़नि जी हुकूमत, उन ज़माने में वरी दारुल हुकूमत बगदाद में हुई। मदीने शरीफ़ में त को हुक्मरान या वज़ीर जो को महल हुयो ई न। पोइ उन में लिखे थो, फिर उन कुंडों को पूरियों से भरे, मुरा फ़ातिहा आगे रख कर करे। नंबर हिकिड़ी ॻाल्हि, पूरियुनि जो त वजूद अरब में हुयो ई कोन। इहे बरे सग़ीर में हिंदुस्तान जी ख़ुराक आहे। विकिपीडिया वेबसाइट ते बि मौजूदु आहे। ऐं लखनऊ का दस्तरख़्वान किताब में मिर्ज़ा जाफ़र लिखियो आहे, चवे थो त हीअ पूरी जेका आहे लखनऊ जे रईसनि जो खाधो आहे ऐं उन जा 9 क़िस्म उन शुमार कया। जंहिं इहो कूड़ो किसो ठाहियो उनखे इहा बि ख़बर न आहे त इमाम जाफ़र सादिक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़माने में या अरब में या पूरी हुई कान। पर ॿी ॻाल्हि हीअ, को बि ज़िंदह माण्हू पंहिंजे लाइ फ़ातिहा न आहे कराईंदो। हूअं बि राफ़िज़िन जी शियनि जी इहा रविश आहे। जॾहिं हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे विसाल जो ॾींहुं ईंदो आहे, उन ॾिहाड़े ते चवंदा आहिनि त हज़रत ख़ातून जन्नत फ़ातिमत ज़हरा जी तारीख़ आहे ऐं हू ख़ुशियूं कंदा आहिनि। जॾहिं हज़रत उमर फ़ारूक जो विसाल जो शहादत जो ॾींहुं ईंदो आहे, उन ॾींहं ते वरी हू अबू लोले जी ख़ुशी मल्हाईंदा आहिनि। ऐं जंहिं ॾिहाड़े ते हज़रत सैयदना उस्मान ज़ुन्नूरैन जी वफ़ात जो शहादत जो ॾींहुं ईंदो आहे, उन ॾींहुं वरी ईद ग़दीर मल्हाईंदा आहिनि। जंहिं ॾींहुं हज़रत अमीर मुआविया जे वफ़ात जो ॾींहुं आहे, उन ॾींहुं वरी इहे कूंडा। ऐं अहले सुन्नत खे सम्झणु घुरिजे त इहो सॼो साड़ ऐं हसद सहाबा सां ऐं बुग़्ज़ दुश्मनी उन जे करे। बाक़ी हज़रत सैयदना इमाम जाफ़र सादिक़ जे लाइ ॿियूं तारीख़ूं आहिनि। रमज़ान में विलादत थी ऐं वफ़ात शवाल जे महीने में। अल्लाह इन्हनि खां पनाह अता फ़रमाए बेदीननि खां।